अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान अमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध ॼाईअ ते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 51 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न को पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 52 किस्त नंबर 18। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन घर में सिर्फ़ु हे 4 शख़्स मौजूदु आहिनि ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जीअं ई कैमरा परू जी तरफ़ ज़ूम थी थिए त तव्हां ॾिसो हिते हिकु ॿियो शख़्स मौजूदु आहे। हीउ ॾिसो दोस्तों हीउ शख़्स जेको हिते मौजूदु आहे उहो पहिरें सीन में इन पूरे घर में मौजूदु कोन हुयो। हीउ ॾिसो दोस्तों मूंखे त हीउ माइक मैन थो लॻे। दोस्तों तव्हांखे छा थो लॻे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 53 किस्त नंबर 18। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त सदोरी हिन मस जे सिर्फ़ु मथां आंगूठो थी घुमाए, हिन मस मां आंगूठो ॿोड़े कोन थी, सिर्फ़ु मथां थी घुमाए। हीउ ॾिसो दोस्तों सिर्फ़ु मथां थी आंगूठो घुमाए। त पोइ दोस्तों सदोरी जॾहिं हिते आंगूठो थी हणे साइन थी करे आंगूठो हणियो त पोइ दोस्तों हीअ मस किथां आई। जॾहिं त पहिरें सीन में सदोरीअ सिर्फ़ु मस जे मथां आंगूठो घुमायो हुयो, मस में आंगूठो हयो कोन हुयो। त पोइ दोस्तों सदोरी जे हथ ते हीअ मस किथां आई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 54 किस्त नंबर 18। दोस्तों हीउ निकाहनामो आहे ऐं हिन निकाहनामे ते 3 शख़्सनि जूं साइनूं खपनि। नंबर पहिरीं घोटु नादर ख़ान उहो साइन करे पियो ऐं नंबर 2 सदोरी जेका कुंवार आहे उन बि साइन करे छॾी आहे ऐं टियों आहे गवाह जी साइन खपे हिते। पर दोस्तों गवाह जेको आहे सो गुल्लू आहे, पर दोस्तों गुल्लूअ त हिते साइन कई कान। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो गुल्लूअ ते साइन कई कान। दोस्तों तव्हां किस्त नंबर 18 ॾिसी सघो था त गुल्लूअ ते साइन कई कान। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 55 किस्त नंबर 18। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त जंहिं वक़्तु नादर ख़ान हिते साइन पियो करे उन वक़्तु हिते सिर्फ़ु गवाह लिखियलु आहे, पर हिते गुल्लू न आहे लिखियलु, सिर्फ़ु गवाह लिखियलु आहे। दोस्तों हीउ तव्हां पाण ॾिसी पढ़ी सघो था। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे हिते गवाह सां गॾु गुल्लू बि लिखियलु आहे। हीउ ॾिसो दोस्तों 5 सेकेंड पहिरियां दोस्तों सिर्फ़ु गवाह लिखियलु हुयो ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकेंड बाद हिते गुल्लू बि लिखियो पियो आहे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हीअ शख़्स शादी जी अहिड़ी ख़ुशि फहमी में पई विया आहिनि जो निकाहनामो बि हिते कोर्ट में छॾियूं पिया वञनि। दोस्तों हीउ ॾिसो निकाहनामो हिते कोर्ट में छॾे करे पाण वञी रहिया आहिनि। दोस्तों तव्हां ॿुधायो त अहिड़ी बेवकूफ़ी केरु थो करे सघे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट में ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीउ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा जेके बि दोस्त हेर ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।